ये भी इतला हलन पिया त जेके प्रिया जो वालिद आहे उहो हथु खणी वियो एहतिजाज सां। तो प्रिया जे इन बयान खे कीअं पिया ॾिसो? धरणे बाबति सुभाणे रोड ब्लॉक थिए पोइ छा लाइ अमल आहे? छा रोड ब्लॉक थींदो या न? असांखे ख़बर आहे, असीं ॼाणूं था, असांखे ख़बर आहे। अॼु जेको हुनजे ॾिसो ही 21 ॾींहंनि जो धरणो आहे। अॼु 21 ॾींहं थिया आहिनि। अॼु हुनजे वालिद खां प्रेस कॉन्फ्रेंस कराई वई आहे। जॾहिं हुनखे ख़बर पई आहे त असां अचूं था ऐं हिन धरणे खे असीं मल्टीप्लाए करण आया आहियूं। ऐं उन्हनि धुरियनि खे ॿुधाइण थो चाहियां त सिंध यतीम न आहे, सिंध तव्हांजी जागीर न आहे, सिंध को तव्हांजे पीउ जो टुकड़ो न आहे जंहिंखे तव्हां ईअं भवाए वञो ऐं हिकिड़े तव्हां गिड़काइण जी कोशिशि करियो। तंहिं करे असांजी ॻाल्हि केतिरी आहे, केॾी नंढड़ी ॻाल्हि आहे। रूल ऑफ लॉ, जुडिशियल सिस्टम आहे, पुलिसूं आहिनि, इदारा आहिनि, किथे आहिनि इदारा? कंहिं माण्हू वटि वञी ही ॻोल्ही त बाबा असांखे पंहिंजा ॿार मोटाए ॾियो। ही तव्हां खां आउं चवां थो, ही जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे जंहिंजो ढोंग ड्रामो आहे त माना अजो कपिड़ो ऐं अटो, तव्हां असांखे अजो न ॾियो, माण्हुनि खे कपिड़ो न ॾियो, असांखे अटो न ॾियो, असांखे पंहिंजा ॿार त मोटाए ॾियो। छो था ड्रामा करियो हिन सिंध जे माण्हुनि सां? तंहिं करे आउं सम्झां थो ही चाहिनि था, ही वठी वञणु चाहिनि था त के सोनामी वांगुरु सिंध जा माण्हू 7 करोड़ माण्हू रोड ते अचनि, हिननि सभिनी खे वाहे हलिया वञनि। त केतिरो अरसो माण्हुनि खे रोकींदो? केतिरो अरसो माण्हुनि खे दम घुटींदो? केतिरो अरसो माण्हुनि सां जेका वेसागाती कंदो या उन्हनि खे तव्हां दॿाइण जी कोशिशि कंदो? माण्हू खणो, माण्हुनि खे गुम करियो, माण्हुनि जूं लाशूं उछलाए वञो, माण्हू हर कॉन्सिक्वेंसिस लाइ तयारु आहिनि। जेको माण्हू अचे थो हिते पेर रखे थो, हुनखे छा ख़बर न आहे? ॿुधाए पियो वञे त कुझु माण्हू लापता थी विया आहिनि, छा चवणु चाहींदो? ॾिसो, मूंखे ॿुधायो वियो आहे एक्शन कमेटी में साहिल असांजो दोस्त आहे, ॿिया बि के दोस्त आहिनि, उन्हनि जा नाला हाणे मूंखे ताज रिंद आहे, उनखे गुम कयो वियो आहे। ईश्वर जो जेको हुनजो जेको पीउ हुयो उनखे ईश्वर विहारे ऐं आउं तव्हांखे चवंदो त माण्हू खे सुञाणनि, हिंदू पंचायत बि सुञाणे पंहिंजे माण्हू न खे, वाठागीरनि खे सुञाणे, जेके सिर्फ़ु दरबारी ऐं उन्हनि जा वाठा बंगलनि जूं हाज़िरियूं भरण वारा। हाणे तव्हांजी गैरती आहे। ऐं उन ख़ुदि ईश्वर खे थो चवणु चाहियां त भई तव्हांजी गैरती आहे, तव्हां शाह जे चवण ते हुनजे मजबूर पीउ खे अञा डबल मजबूर करे कुर्सी ते विहारे हुन खां चओ था मुंहिंजो हिन धरणे सां वास्तो कोन्हे। कहिड़ो पीउ आहे जेको दिलि सां चवंदो मुंहिंजी न्याणी न वापसि अचे? कहिड़ो न चवंदो? सॼी सिंध खे हिननि भणभांग करे छॾियो आहे। अॼु सवेरे मूं चयो रोड तां आयो आहियां, ईअं लॻो आहे त अमेरिका के बम ब्लास्टर उते ईरान में कोन किराया आहिनि, हिन असांजे हाईवे ते किराए वियो आहे। का शइ कान्हे, का शइ कान्हे। 8 दफ़ा हिन जा पैसा खणी पंजाब में फिक्स कया अथनि रोडनि जा। हिकिड़े दफ़ा खाजी विया, हिन जी पीपी सरकार खाई छॾिया। हैदराबाद जो माण्हू सखर ताईं न अचे, सखर जो माण्हू हैदराबाद ताईं न अचे, हिननि जे विच में का कम्युनिकेशन न थी सघे। ऐं तव्हांखे ॿुधायां थो दोस्तो, असां वार्न करियूं था त ही जेकॾहिं हरकत थींदी रहंदी त पोइ असां ते मयार न आहे वकीलनि ते। तव्हां पोइ भले ॿारनि खे ॿारूं तव्हां लाइ जेको तव्हां सम्झो था 4, 5, 10 तव्हां पंहिंजा फिक्स्ड करे माण्हू विहारे छॾिया आहिनि, उन्हनि जे हथनि में आहिनि। माण्हू ॿारूं उन्हनि जे हथनि में न आहिनि। ॿारूं गैरतमंद वकिला जे ऐं गैरतमंद नौजवाननि जे हथनि में आहिनि। इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो। सर असां ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, असां उतां आया आहियूं त पंहिंजे भेणनि सां वेहूं, बांह ॿेली थियूं। असांखे ज़मीर चयो, असांखे पंहिंजे अंदरि चयो, अंदरि जे अंदरि चयो त असीं हुननि सां गॾु वेहूं। असां पंहिंजे भेणुनि खे अकेलो न छॾियूं ऐं असांजी गैरत इजाज़त नथी ॾे त असांजूं न्याणियूं रोड ते वेठियूं हुजनि ऐं असीं घरनि में हिसियनि में सुता पिया हुजूं। तंहिं करे इहा मुंहिंजी गैरत मूंखे इजाज़त नथी ॾे। नंबर 1।
नंबर 2 ॻाल्हि इहा आहे, ॾिसो 18 तारीख़ ते मूं हिकिड़ी दोस्तनि जी गैदरिंग घुराई आहे। सिंध बार काउंसिल जा अपोज़िशन जा जेके बि मेंबर आहिनि उहे बि हैदराबाद में यकजा पिया थियनि। इंशा अल्लाह ताला असां मजमूई सिंध जी सूरत हाल ते हिकिड़ो सॼो माहौल अहिड़े क़िस्म जो माहौल डिविएट कंदा आहिनि शयुनि खे। तव्हां ॾिसो था 4-5 ॾींहंनि खां वठी हीअ त रुॻो लॻा पिया आहिनि मौलाना फज़लुर रहमान जे चकर में। अड़े ख़ुदा जे सणाई थी वियो, तव्हां सिंध खे त संभालियो। सिंध भड़बांग थी वई, सिंध तबाह बर्बाद थी वई, इलाज न आहे, डॉक्टर न आहे, हिते जेको आहे सो का शइ कान्हे, माण्हू कोन्हे, तव्हांजो रोड कोन्हे, रस्तो कोन्हे, इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे, का शइ कान्हे, ट्रांसपोर्ट तव्हां ख़तमु करे छॾी। का कहिड़ी शइ आहे जंहिं शइ जो तव्हां नालो ॿुधायो त असां चऊं। ऐं चवां थो पीपी सरकार उनजी ज़िम्मेदार आहे। उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं हिननि जा मिनिस्टर घरनि मां न निकिरी सघंदा। उहो इन करे आउं थो चवां हीउ जेको अवाम आहे इन्हनि खे एतिरो पीड़ियो जो सुभाणे उहो अवाम बग़ावत ते न लही अचे। ऐं उन्हनि धुरियुनि खे ॿुधाइण थो चाहियां जेके ताक़तवर धुरियूं पाण खे सम्झनि थियूं। तव्हांजे हथ मां बलूचिस्तान ईअं निकिरी वियो आहे, तव्हां उते माण्हुनि सां अहिड़ो असर नशर उते हुकुमराननि कयो, अहिड़ी तज़लील कयूं, उहे माण्हू आख़िर बाग़ी थींदा थींदा जबलनि ते चढ़ी विया। तव्हां सिंध में 7 करोड़ माण्हू रहनि था, सिंध जे माण्हुनि जी रस्ता रोक न रोकियो, हिन मुल्क सां ज़ुल्म न करियो। पाकिस्तान हिकिड़ो आउं चवां थो तोबो थी मुल्क मिलियो आहे। तव्हां इन मुल्क खे के तरीक़े सां रूल ऑफ लॉ ते हलायो, इन डंडे जे ज़ोर ते न हली सघंदो। वधीक महिरबानी अदा।